arrived so and then always go to something and they get drunk. Yes. Kenji is very good. Friends, we have our friends Congressman Brett Sherman's office the Foreign Affairs Fellow, Mr. David Welton. He is going to the President, the Congressman Brett Sherman's message, a special message for this special event. And I have a very good friendship and relationship with Congressman Brett Sherman's office from long time. And I really appreciate that Congressman Brett Sherman sent you, Mr. David Welton, in this our speech. I'm really thankful to you and Congressman Brett Sherman's office that you came here all the way and presented this message. We appreciate. Please. It is my honor. It is my high honor in order to be here today because Congressman Brad Sherman asked me to deliver his comments. So when you hear me talking, it's really Brad Sherman's voice that you're going to hear. Hello everyone, I'm Congressman Brad Sherman from California's best named city, Sherman Oaks. I want to thank the Cindy Foundation and especially Sufi, who has been my friend for many years, for inviting me to make remarks today. For decades, I and the advocates gathered here have fought for human rights in Pakistan, particularly in the province of Sindh. As a senior member of the House Foreign Affairs Committee, the former chair of the Asian Subcommittee, and the founder and chair of the Congressional Sindh Caucus, I have spent many years working with the Pakistani American community to advance human rights and the rule of law as Pakistan's ethnic minorities continue to face human rights abuses. Pakistan is a partner and a friend of the United States. We work closely on regional and global challenges, and the United States supports Pakistan in times of need, such as the devastating floods of 2022, when the U.S. contributed $97 million in aid for the people of Pakistan. At the same time, America must support human rights in Pakistan. The United States does not involve itself in Pakistan's internal government matters. I respect its constitution and its democratic process, but we cannot shy away from raising our voice when the basic human rights of the people of the Sindh are at stake. For years, the people of Sindh have faced political repression through enforced disappearances and extrajudicial killings at the hands of the Pakistani security forces. Since its founding in 2011, Pakistan's own Human Rights Commission has documented over 8,000 cases of disappearances. Another challenge is the issue of forced conversions. It is estimated that at least 1,000 Pakistani Hindu, Christian, and Sikh girls are forcefully converted each year. The region of Sindh has been particularly targeted by this state-supported violation of human rights, and I have for years urged the State Department to reaffirm the position that the government of Pakistan should respect the right to speak, to organize, and to demonstrate peacefully. I have also raised the problem of enforced disappearances with the Pakistani ambassador to the United States directly, and will continue to work to ensure that these issues receive the attention they deserve. Beyond advocating for human rights in Sindh, I have also been an advocate for the U.S. global media to do programming in the Sindhi language. Sindhi is spoken by more than 35 million people throughout South Asia. Thanks in part to a push I led, Voice of America launched a new webpage in the Sindhi language in July 2022 under the Urdu Broadcasting
service, and I have continued to push for more funding for the Sindhi language programming. The U.S.-Pakistan relationship is one of the most important foreign policy relationships and accordingly should reflect U.S. priorities regarding democracy, human rights, and the rule of law. I give you all my best wishes today and hope that you all continue to strive for U.S. engagement to protect the human rights of Pakistan's Sindh community. Thank you. I'm Congressman Brad Sherman. Thank you. ऐं इन खां अलावा पंहिंजो सर्वेज पीरज़ादो खां वेंदे ज़ामन शाह खां वेंदे जेके बि सिंध जा दोस्त जेके बि सिंध जा हीरा उन्हनि पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾिनी ऐं सिंध जो तारीख़ में मान ऐं मक़ाम ऊचो शहादत माणी ऐं जस्टिस न मिलियो फाइट फॉर फ्रीडम नाज़िम जोखियो अरबाब भील जेको रियासती अताब ऐं कूड़नि केसनि खे मोह ॾेई रहियो आहे अॼु बि जेल में आहे पर ऊचे गार्ड सां जेल में आहे शहीद आला बख्श सुमरो सिंध जो उहो किरदारु जेको सेक्युलर किरदारु हुयो जेको अॼु बि तारीख़ जो हीरो आहे उनखे बि भेटा ॾिनी पई वञे अब्दुल वाहिद आरी सर ऐं मोहब लगारी जेको उप सिंध जो हीरो आहे डिग्निटी सां मौजूदु आहे सरज़मीन ते उनखे भेटा ॾिनी पई वञे ही जेके बि असांजा किरदार आहिनि सिंध जा किरदार आहिनि सिंध जा हीरोज़ आहिनि हे हिकिड़ो हीरो आहे सिंध जो हशू केवल रामाणी खे सिंध कॾहिं बि नथी विसारे सघे तारीख़ में हशू केवल रामाणी जो नालो ज़िंदा रहंदो ऐं असांजा समूरा शहीद असांजा समूरा अॻवान डॉक्टर अजमल सावंत जेको फ्रांस खां PhD करे आयो ऐं भोतार खे निज़ाम सां विढ़ंदे शहीद थी वियो इहो भोतार को निज़ाम या ग़ुलामी इहे ज़ंजीरूं हिकिड़ी ज़रूरु टुटंदियूं ऐं सिंध आज़ादी माणींदी ऐं सिंध जेको तारीख़ में पंहिंजो मक़ाम आहे उहो ज़रूरु माणींदी ऐं हे असांजा शहीद जेके आहिनि इहे ठोड़ी फाटक जा शहीद आहिनि मिठू बुलेदी मालिक ख़ुश्क ज़करिया मेमण अमानुल्ला विस्तलो ऐं अनवर अब्बासी उन खां अलावा डॉक्टर अनवर लेगारी नौजवान काशिफ़ डगड़ ऐं साजन मलूकाणी जंहिंखे ताज़ो शहीद कयो वियो साजन मलूकाणी जंहिंखे ताज़ो शहीद कयो असां उनखे बि न विसारियो आहे ऐं मोहन मेघवार जेको गुम आहे अलाए केतिरनि सालनि खां उनखे बि असां यादि कयो आहे त सिंध जा जेके बि हीरोज़ आहिनि असां हिदायत लोहार खे बि यादि कयो आहे सराई क़ुर्बान खावड़ जेको हिन रियासती जबर जो निशानो थी वियो ऐं शहादत माणी विढ़ंदे धरती जे हक़नि लाइ धरती जी आज़ादी जे लाइ उनखे बि असां न विसारियो आहे नज़ीर अब्बासी जेको माड़ीपुर जे टार्चर सेलनि में मारियो वियो उनखे बि असां यादि कयो आहे ऐं प्रोफेसर नूतन लाल जेको ब्लास्फेमी जे केस खां आज़ादु थी चुको आहे पर वरी बि असां सम्झूं था त हुनजी हिकिड़ी क़ुर्बानी आहे उहो जेलुनि में रहियो फातिमा फुर्रो जेको वॾेरनि जे अताब जो शिकार थी जिनसी तशद्दुद जो निशानो बणायो वियो उनखे बि असां यादि कयो आहे हिन खां अलावा काफ़ी सिंध जा हीरोज़ आहिनि जिन खे असां यादि कयूं पिया ऐं इहा एग्ज़िबिशन जारी आहे ऐं माण्हू जेके हिते विज़िटर्स आहिनि उहे अचनि था पिया ऐं उहे विज़िट कनि था पिया ऐं क्वेश्चन पुछनि था पिया ऐं सिंधी फाउंडेशन जे तरफ़ां उन्हनि खे जेको हिन एग्ज़िबिशन जो मक़सदु आहे उन जा फ्लायर्स उन जी इंफॉर्मेशन उहा ॾिनी पई वञे तव्हां ॾिसो त हे हिकिड़ी नंढी काविश आहे पंहिंजे शहीदनि खे मान ॾियण जे लाइ पंहिंजे सिंध धरतीअ जे हीरनि खे यादि करण जे लाइ ऐं इहा एग्ज़िबिशन जारी रहंदी ऐं इन खां वधीक नंबर ऑफ पोर्ट्रेट्स पूरी दुनिया में असां डिस्प्ले कंदासीं सिंधी फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां तव्हां ॾिसी सघो था समीउल्ला कलड़ो जेको बहितरीनु जेनियस किरदारु हुयो सिंध जो उनखे टार्चर सेलनि में मारियो वियो ज़ुल्फ़िकार कोलाची मुज़फ़र भुट्टो सैयद परेल शाह मुनीर चोलियाणी राजादार बमरो तमामु बहितरीनु सिंध जो हीरो वेरी इंटेलेक्चुअल पर्सन उनखे टार्चर करे मारियो पाकिस्तान में जितने भी चाहे मार्शाला हो चाहे डेमोक्रेसी हो
سندھیوں کے ساتھ جتنا ظلم ہوا ہے جی جی کہ پھر چاہے سندھیوں کی بھی حکومت ہو جی ہاں، جی ہاں۔ تب بھی ہمارے ساتھ ظلم ہو، صحیح۔ چاہے بھٹو کی حکومت ہو، چاہے اپنا ضیاء الحق میں بھی، جس میں بھی جو بھی حکومت، مشرف کے زمانے میں، سب میں اب سندھیوں کے ساتھ اتنا ظلم ہوا ہے، آپ سمجھ سکتے ہیں کہ اب ادھر ہم نے اس کے لیے آواز اٹھائی ہے، نہیں بہت اچھا اور کیا۔ ہم چاہتے ہیں ہمارے اردو اسپیکنگ جو دوست ہیں وہ بھی سندھ کی بات، وہ ہم کو ہم سندھی سمجھتے ہیں، بالکل اب وہ بالکل، جو آئین ہے اس پہ چلیں، جو کانسٹیٹیوشن ہے اس پہ چلیں، جو لا ہے اس پہ چلیں، جو ہیومینیٹیرین رائٹس ہیں، جو انٹرنیشنل رائٹس ہیں، جو ہیومن رائٹس ہیں، ان کا جو ہے وہ کیا کہتے ہیں پاس کریں، احترام اور کیے جائے۔ لوگوں کو احترام کریں اور لوگوں کو ان کی زندگی جینے دیں اور صحیح۔ آزادی دیں، اور یہ آزادی دیں، اس یہ طریقے سے جو آپ چلا رہے ہیں دھونس دھاندلی زور طاقت سے، ایسے نہیں چلتا ہے۔ آپ لوگوں کی رائے کا احترام کریں، ان کے جو ہے رائٹس کا احترام کریں، جیسے لوگ چاہتے ہیں باقی ساری دنیا میں لوگ اچھی زندگی گزارتے ہیں، آرام سے زندگی گزارتے ہیں، ان کو ان کے حقوق ملتے ہیں، ویسے پاکستان میں بھی ہونا چاہیے۔ یہ جو طریقہ ہے یہ نہیں چل رہا ہے 75 سال سے، اس کو ختم کریں زبردست۔ اور لوگوں کو ان کا حق دیں اور ان کو اچھی زندگی گزارنے دیں۔ سودی جدوجہد کयो पिया मौजूदा हालतुनि में रियासत पंहिंजे ज़वाल तरफ़ तेज़ी सां वधी रही आहे, अहिड़ी सूरत हाल में सिंध जो माण्हू या सिंध जी जेकी पॉलिटिकल लीडरशिप आहे उनखे छा पैगाम ॾींदो तव्हां? मुंहिंजो पैगाम इहो आहे त हाणे वक़्तु अची वियो आहे त असीं पंहिंजी सिधी सिधी ॻाल्हि करियूं, आज़ादी, उन खां सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे। ऐं बार बार ॻाल्हियां कंदो पियो अचां, लिखंदो पियो अचां, पर जेके असांजियूं सियासी धुरियूं आहिनि ऐं सियासी अॻुवान आहिनि उन्हनि खे बि वेही इन ॻाल्हि ते सोचणु खपे त ज़िंदगी या हिकिड़ो दफ़ो ई मिली आहे, इन में असीं को अहिड़ो तारीख़ी कमु करे वञूं जो सिंध जे माण्हू तव्हां इहे ॾुख ऐं ॾोलावा लहनि। न त इहा रियासत कंहिं वक़्तु जेको आहे सो दरिया जो मसइलो उभारींदी, कंहिं वक़्तु पंहिंजो छावणियुनि जो मसइलो ईंदो, कंहिं वक़्तु लैंग्वेज जो मसइलो ईंदो, कंहिं वक़्तु फोर्स कन्वर्जन जो इहे मसइला पिया हलंदा आहियूं। पर असां हाणे माना इहो रिएक्शन में कमु हलंदो कोन, केतिरो वक़्तु असां पंहिंजी एनर्जी इन में विझाईंदासीं। बहितर आहे त असीं पंहिंजे आज़ादी जी सिधी ॻाल्हि करियूं, उन जे लाइ प्लैनिंग करियूं, भले पीसफुली असीं पंहिंजी मूवमेंट्स जेका आहे सा पीसफुली असीं शुरू करियूं, जेका आदम आज़ादी जी ॻाल्हि था कयो त आज़ादी कीअं था चाहियो? यू वांट द रेफरेंडम और सम अदर वेज यू वांट अ फ्रीडम? असीं चाहिण सां रुॻो न, उन जे लाइ अमली तौर ते कमु करे ऐं फ्रीडम ऐं उन जे लाइ जीअं हाणे असीं ॿाहिरि इहो करे सघूं था त अक़वाम मुतहिदा आहे, उन में रेफरेंडम मां पाण कई दफ़ा उन लाइ आवाज़ उते उथारियो आहे, जंहिंते पाकिस्तान ख़ुदि जेको आहे सो उन ते असरु पियो आहे। पर असांजा इंटरेक्शन जेके आहिनि से या लॻ लाॻापा ॿियनि मुल्कनि सां बि थिया आहिनि, उहे हिन वक़्तु नथा ॻाल्हाइनि, पर इहा ॻाल्हि अॻिते ज़रूरु ईंदी। जीअं तव्हां ॾिसो त US कांग्रेस में पहिरीं कॾहिं बि इहा ॻाल्हि न हुई, पर पोइ हाणे US कांग्रेस में सिंधियुनि जो आवाज़ु ज़रूरु ज़रो 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 करे असीं उथारियोसीं त उहो हिते आवाज़ु मज़बूती सां उभारियो वियो। सर हिकिड़ो ॿियो सुवाल, मां इनाम सिंधी जी तस्वीर बि ॾिठी आहे हिन तव्हांजी डिस्प्ले में, त इनाम सिंधी ग्राउंड ते मौजूदु आहे, जदोजहद करे थो, पंहिंजे वस आहे, पंहिंजी ताक़त आहे, खंभिजी बि वियो, मोटी बि आयो, इन दोस्त जी जदोजहद जे बारे में तव्हां कुझु चवंदो? इनाम हिकिड़ो तमामु सचो माण्हू आहे ऐं मूं वांगुरु क़ौमी वर्कर आहे, क़ौमी कारकुन आहे, ऐं उन्हनि जी कोशिशि इहा ई आहे, ऐं सिधो माण्हू आहे, हू जेका रखां उहा ॻाल्हि कोन थो हेॾा होॾा वरवकड़न वारी कोन थो करे, सिधी ॻाल्हि करे थो आज़ादी जो, ऐं हुन बाक़ाइदा कुहाड़ी वारो ॻाढ़ो झंडो बि खयों अथसि, ऐं हुनजी कोशिशि इहा पंहिंजे हुते हर लिहाज़ खां आहे त आज़ादी जे हवाले सां जिते बि जंहिं जॻह ते फुटपाथनि ते पंहिंजा किताब छपाए माण्हुनि में विरहाए पियो, ऐं ॻोठनि में हिते हुते जिते बि को मसइलो थियो उते पहुची वञे थो, हुन पंहिंजो भोॻियो आहे, हुन यानी अहिड़े वक़्त में कुझु पैसा बि कमाए सघे थो, उहो पंहिंजो कंहिं बि शइ अचे थी उहा करे सघे थो, पर उहो माना हिकिड़ो सचो माण्हू आहे, तंहिंजे करे असांखे मां उते बि दोस्तनि खे हुनजो साथ ॾियनि। ठीकु आहे सर, महिरबानी। अगस्त 19 2021 सर, इहो नंढड़ी जो केस तव्हां तमामु कंसिस्टेंसी सां विड़ियो आहे। यूनाइटेड नेशन, अमेरिकन कांग्रेस, Canadian Parliament, everywhere you raise this question. Not only UN or Congress, पर असां इन जे लाइ US
इन जे लाइ सॼे मतिलबु UK में असां प्रोटेस्ट कयोसीं, USA में, पर उन सभिनी खां पहिरीं असां प्रोटेस्ट जेको आहे सो टोरंटो में असां उते शुरू कयोसीं। तव्हांखे यादि हूंदो त उते असां पहिरियों प्रोटेस्ट कैंसा जे दोस्तनि सां गॾिजी कयोसीं। उन खां पोइ यूनाइटेड नेशंस, उन खां पोइ असां जनीवा में, वरी तंहिंसां गॾु असां उते UK में, लंडन में, उन खां पोइ हिते ह्यूस्टन, शिकागो ऐं न्यूयॉर्क, ऐं हिते बि असां हुन जे लाइ मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ॿुधायूं पिया। ऐं ज़रूरी हुयो त असीं प्रिया कुमारी जे लाइ हिन लाइ जदोजहद जेका आहे असांजी कंटिन्यूसली हलंदी। Together we stand, free Priya Kumari, forcibly abducted on August 19th, 2021. सिंध जी न्याणी जेका फोर्सिबली किडनैप कई वई आहे ऐं उनखे जेको आहे सो उनजे आज़ादी जे लाइ, उनजे जस्टिस जे लाइ असां हिते अॼु गॾु थिया आहियूं। तव्हां ॾिसो साईं प्रिया कुमारी छा था चओ उनजे बारे में। जंहिंखे 7 सालनि जी उमिरि में पाकिस्तान जे फोर्सिस जे सपोर्ट सां सैयदनि सगोरनि हिडाप कयो आहे सखर जे, ऐं पंहिंजी माउ जीजल खां हिकिड़ी न्याणी खसे ऐं तव्हां हुनखे 3 साल ताईं 7 सालनि जी उमिरि में ताईं तव्हां अगवा कयो ऐं हुनखे हिडाप करण जी कोशिशि कयो, त उनजो मक़सदु छा आहे? डिमांड कयो, छा डिमांड छा आहे तव्हांजी? डिमांड इहा आहे त भई इन्हनि सरफ़ियनि ऐं जेके पावर जे ज़ोर ते ॿुधो ज़ुल्म कनि, उन्हनि माण्हुनि खे मां पैगाम थो ॾियां त ॻाल्हि ॿुधो, हिकु माण्हू ॿुधायो ज़ालिम जंहिंजो ज़ुल्म बि रहियो हुजे ऐं ज़ालिम बि रहियो हुजे। छा तव्हां ज़ियाउल हक़ जो अशर न ॾिठो? तव्हां माई जंडो जे ॿारनि जे कातिलनि जो अशर न ॾिठो? तव्हां कंहिं बि ज़ालिम खे पूरी दुनिया में कोई हिकु हुजे उन्हनि जो तव्हां अशर न ॾिठो जो तव्हां इन ज़ुल्म खे बरक़रार रखण जी कोशिशि पिया कयो? ईअं न थिए त सुभाणे तव्हांजा बि लाश गलियुनि में गिरिया वञनि ऐं ईअं थींदो। इहो नामुमकिन आहे त ज़ुल्म बि रहे ऐं ज़ालिम बि रहे, इन ॿिन्ही जो अंत अचिणो आहे। ऐं कंहिं मासूम ॿार खे ॾिसो, तव्हां पाण सोचो त छा जिथे तव्हांजो सिंध जो वज़ीर दाख़िला, वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला प्रेस कॉन्फ्रेंसूं करे चवे त भई प्रिया कुमारी जेरी आहे ऐं जल्द हुनखे आज़ादु कराईंदासीं, जल्द आज़ादु कराईंदासीं, छो अञा ताईं न थियो? छा हू ॾाढा आहिनि? इन्हनि माण्हुनि खे फोर्सिस एजेंसियुनि जी सपोर्ट आहे ऐं सुभाणे इहे ई एजेंसियुनि वारा इन्हनि खे ई गिलींदा। प्रिया कुमारी खे रिहा कयो, बहितर आहे प्रिया कुमारी खे रिहा कयो।